नाले मुश्ताक भलाई पूरे इत्तेहाद पैनल के सदर से ही ऐलान तो कयां त असांजे वक्ती वाइस चांसलर के जो चार्ट ऑफ डिमांड असां पेश किया वियो वो 26 तारीख़ मई 2022 में ख़त्म थी वियो। असां अॼु पंहिंजो आगाज़ कयो कारिन पट्टियुनि सां लम्स में इंशाअल्लाह असां हिनखे बि वधाए अॻिते हलंदा जेके असां हिननि खे चार्ट ऑफ डिमांड में वर्दी अलाउं जेको 3400 ॾिनो वञे थो किन सालनि खां वठी उहो वधाए 7,500 कयो वञे। ड्राइवरी अलाउंस 4,000 ॾिनो वञे उहो ॾिनो कोन थो वञे। ड्राइवर जो उनजो हक़ आहे जेके महिनत करे स्टूडेंट शागिर्द लम्स मुलाज़िमनि खे खणी पंहिंजे इदारे में पहुचाइनि था। माली अलाउंस जेके सॼो ॾींहुं माली पंहिंजी महिनत करे पूरो करे हुननि खे 2,000 अलाउंस ॾिनो वञे। रिक्स अलाउंस जेको मेडिकल जो आहे उहो असांखे नथो ॾिनो वञे उहो बि असांखे फ़ौरन ॾिनो वञे। हर मुलाज़िम खे यूटिलिटी अलाउंस बि ॾिनो वञे। जेके ॿिया मसइला आहिनि इंशाअल्लाह असां जेसि ताईं असांजा मसइला हल न थींदा ओसि ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो ऐं असां इंतिज़ाम खे अपील था कयूं त असांजे हिननि मसइलनि खे फ़ौरन हल कयो वञे। जे न हल कयो वियो त इंशाअल्लाह हिन तारीख़ खे अॻिते आगाज़ करे वधायो वेंदो इंशाअल्लाह। पोइ जेको बि ॾिसंदासीं असांजा मुलाज़िमनि खे बि अपील था कयूं त असांजो साथ ॾियनि ऐं असां सां गॾु हलण जी तौफ़ीक़ रखनि। इंशाअल्लाह तव्हांजी भरपूर साथ सां इहे मसइला जल्द में जल्द वाइस चांसलर असांजा हल कंदो ऐं असांजो उमेदु आहे त तव्हां में मुलाज़िमनि में त असांजो साथ ॾेई भरपूर असांजी मदद कंदो इंशाअल्लाह। असां जेसि ताईं हक़ न मिलंदा ओसि ताईं इत्तेजाज जारी रहंदो।